ही मंज़र आहिनि सिंध जे ॿिए नंबर वॾे शहर हैदराबाद जे प्राइमरी स्कूल जा। यूसी हटड़ी जे ॻोठ फज़ुल बाघुल में क़ाइम गवर्नमेंट फज़ुल बाघुल स्कूल, जिते तालीम हासिल कंदड़ मासूम ॿार हर रोज़ पंहिंजी जान जोखिम में विझी तालीम पिराए रहिया आहिनि। ठाहियो पाणी थोलाई कानी का ॿार के ज़ख़्मी थी विया आहिनि। जंहिं छुटियूं हुयूं टे ॾींहं उन ॾींहुं जाम ई सभु किरी विया, इन करे इहे ज़ख़्मी ॿ टे थिया ॿार। स्कूल जी इमारत डिघे अरसे खां ज़बूं हाली जो शिकार बणियल आहे। भितियुनि में वॾा ॾार पइजी चुका आहिनि, जॾहिं त छितियुनि मां पलस्तर किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। स्कूल जा कमरा बि इंतिहाई ज़बूं हाल बणिजी विया आहिनि, जंहिं सबबि लॻभॻि 100 खां वधीक शागिर्दनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। स्कूल जे ख़तरनाक हालतुनि जूं ख़बरूं साम्हूं अचण बाद वालिदैन में सख़्त ख़ौफ़ ऐं परेशानी पखिड़िजी वई। केतिरा ई वालिदैन स्कूल पहुची विया ऐं पंहिंजे ॿारनि खे वापसि घर वठी विया। वालिदैन चवनि था त असां केतिरा ई भेरा तालीम खाते ऐं लाॻापियल अख़्तियारनि खे आगाह कयो आहे, पर अञा ताईं को बि अमली क़दम नाहे खयो वियो। जेकॾहिं को हादसो पेश अचे त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो? आया आहियूं त पंहिंजा ॿार था वठो वञूं, घर किरकिरा लॻी पई आहे। ज़िम्मेवारी सुभाणे केरु खणंदो? मास्तर वीचारा चवनि था असांजी का ज़िम्मेवारी कयूं, उहे त रोज़ अचनि पढ़ाई लाइ, पर असीं पंहिंजा ॿार कढियो था वञूं। अहिड़ी हालत लॻी पई आहे, अलाह पना ॾियो कुझु चापड़ा ॿारनि जे मथां किरी पवनि। इन जी ज़िम्मेदारी केरु खणंदो? हीअ सरकार खणंदी ज़िम्मेदारी, जा ॻोठारा खणंदा ज़िम्मेदारी? महिरबानी करे असीं पंहिंजा ॿार वठण आया आहियूं। अहिड़ी हालत में असां पंहिंजा ॿार नथा पढ़ाए सघूं। हींअर माण्हू अचनि पिया पंहिंजे ॿारनि खे वठो पिया वञनि, चवंदा भाई स्कूल किरंदो, सुभाणे को ॿार मरी पए या ज़ख़्मी थियो, उन जो ज़िम्मेवार अवी आयो या छा? ऐं चेयरमैन आहे स्कूल जो, असांजी केरु ॿुधे ई कोन थो। हीअ तव्हां ॾिसो पिया साम्हूं इहे दीवारूं वीवारूं किरियूं पियूं आहिनि, का बि सहूलियत कान्हे, पाणी बि कोन्हे को, पाणी जो ठुप माना उहो त मसइलो ई कोन्हे, पाणी त आहे ई कोन को, पर इहा सभु बिल्डिंग हुई हींअर न 10 सालनि खां असीं चवण पिया आहियूं, असांखे केरु ॿुधे ई कोन थो। इलाइक़े वासियुनि बि तालीम खाते ऐं ज़िले इंतिज़ामिया खां फ़ौरी तौर नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त स्कूल जी इमारत जी तुर्त मुरम्मत कराई वञे या नई बिल्डिंग फराहम कई वञे। ॿी सूरत में कंहिं वॾे सान्हे जो ख़दशो मौजूदु आहे। कुदरती तेॾी मोकल हुजण जे करे स्कूल बंदि हो, ॿार न हुआ ऐं इहो असांजो बचाव थी वियो। हीअ जेके बेंचूं टुटनि थियूं, इनजे मथां जेको किरियो आहे हुन पर जेकॾहिं ॿारड़ा हुजनि हा त ॿारनि जी छा पोज़ीशन हुजे? न उस गिलासनि जो गवर्नमेंट इहा चयो आहे त ना ही मास्तरनि जी स्कूलनि जी ॿार तबाह थी विया। कुझु टाइम पहिरियां पखा लाइण जी कोशिशि कई वई आहे, तारूं बारूं केरु अंदरि अची करे छॾियो वियो आहे। हीअ असां पंहिंजी मदद पाण फटा बटा ठाहे इन्हनि में असां कोका वोका लॻाए करे मिड़ई हलायूं आहे कम खे। ॾाढो हे तक़रीबन 200 खां मथे आहिनि ॿार। हाणे ॾिसणो इहो आहे त तालीम खातो ऐं ज़िले इंतिज़ामिया शागिर्दनि जी ज़िंदगियुनि खे बचाइण लाइ फ़ौरी क़दम खणंदा या कंहिं वॾे हादसे जो इंतज़ारु कयो वेंदो।